अस्सलाम वालेकुम तान सुबह STV न्यूज़ आवां वली मोहम्मद जाड़ो नज़र जो नौशर फिरोज़ खान एम ज़फ़र तगर चहना रिपोर्ट ते नाज़रीन खुराक खाते जे मुलाज़िमन जो टाइम स्केल फोती कोटा ते अमल ऐं पढ़ियल चौकीदारन खे सेनाटी मूजिब प्रोमोशन न मिलण ख़िलाफ़ 3 ॾींहं बि एहतजाज जारी। फूड एम्प्लॉय फेडरेशन पारां मुतालबा तस्लीम न करण ख़िलाफ़ उन मौक़े ते फूड एम्प्लॉयज़ फेडरेशन सिंध जे सदर चाज़ी यूनुस राजपर मोहम्मद गोपांग गुल मोहम्मद कलोड़ो ऐं ॿियनि चयो त फूड खाते अंदरि अंधेर नगरी चरबट राजा जो कानून हली रहियो आहे। एक पासे करप्शन में मुलवस ऑफिसरन जा प्रोमोशन कया विया आहिनि त उन्हनि खे मुख़्तलिफ़ सेंटरनि ते रखियो वियो आहे, पर अफ़सोस जो खाते अंदरि 24 कलाक ड्यूटी ॾींदड़ पढ़ियल लिखियल क्वालिफाइड चौकीदार पटेवालनि ऐं ड्राइवरनि समेत नंढनि मुलाज़िमनि खे प्रोमोशन बि न पिया ॾिना वञनि। ऐं नए वरी वज़ीर आला सिंध जे लेटर जे बावजूद बि सेक्रेटरी फूड में सेक्रेटरी फाइनेंस मुलाज़िमनि खे टाइम स्केल ॾियण लाइ तयारु आहिनि, जेका नंढनि मुलाज़िमनि सां नाइंसाफ़ी जी इंतिहा आहे। जॾहिं त ऑफिसर खुराक खाते खे पंहिंजनि जागीर बणाए छॾियो आहे, जेके फोती कोटा ते अमल करण लाइ तयारु नाहिनि ऐं न वरी वर्दी अलाउंस ऐं ग्रुप इंश्योरेंस बिलनि ते रिश्वत जे बग़ैर सही करण लाइ तयारु आहिनि, जंहिं सबबि केतिरनि ई फोती मुलाज़िमनि जा ख़ानदान फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। उन चयो त नवाज़ तौर जे बरतरफ़ ऑफिसरनि खे बहाल कयो वियो आहे, पर नंढनि मुलाज़िमनि खे बहाल न कयो वियो आहे। ऑफिसरनि जा प्रोमोशन कया विया आहिनि, पर नंढनि मुलाज़िमनि खे टाइम स्केल नथो ॾिनो वञे। हुननि मुतालबो कया त फौरी मुलाज़िमनि जा मसइला हल कया वञनि। ॿी सूरत में सॼी सिंध में एहतजाज कयो वेंदो।